ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 21 अध्याय जे 3 भाग में राजा शांतनु जे प्रताप जी कथा ॿुधी। तंहिं बाद अध्याय 22 में देवदास जे वंश जी कथा ॿुधाईंदे श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित खे राजा द्रुपद जी कथा ॿुधाइनि था, जंहिं जे पुट धृष्टद्युम्न महाभारत जी युद्ध में गुरु द्रोणाचार्य खे मारियो हो। ऐं उन खां पोइ राजा जरासंध जी कथा श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित खे ॿुधाई। ऐं उन खां पोइ आख़िर में श्री शांतनु जे वंश जी कथा ॿुधाईंदे ॿुधायो त तूं जंहिं वंश में पैदा थियो आहीं उन वंश जी कथा ॿुध। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 22 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त हिकिड़े ॾींहुं देवदास ॾींहं जो शिकार खेॾण वक़्तु जंगल में वञी गर्मीअ खां व्याकुल थी कुरुक्षेत्र में हिकिड़े वण जे हेठां वेठो। उते हिकिड़ो कुंड पाणीअ जो ॾिसी जीअं राजा उन में सनानु कयो तीअं उन जो कोर लही वियो। तॾहिं हू ॾाढो ख़ुशि थियो ऐं उन कुंड खे ऐं ॿिया जेके कुंड तलाउ उते हुआ तिन सभिनी खे चङी तरह ठारायो। तंहिं करे उते जो नालो कुरुक्षेत्र थियो। ऐं प्यारा भक्तों, उन जे वंश में राजा दिलीप अहिड़ो प्रतापी थियो जंहिं दिल्लीअ जहिड़ो शहर वसायो। राजा शांतनु जी ॿी स्त्री गंगा जी मां भीष्म पितामह जहिड़ो बलवान ऐं धर्मात्मा पुटु पैदा थियो, जंहिं परशुराम सां युद्ध कई ऐं धनुष्य विद्या में उन जहिड़ो को बि न हो। राजा शांतनु जे टीं स्त्री सत्यवतीअ मां चित्रांग ऐं विचित्रवीर नाले 2 पुट पैदा थिया। ए राजा परीक्षित, ही उहा सत्यवती हुई जंहिं सां मुंहिंजे ॾाॾे पराशरमन नंढपण में ॿेड़ीअ ते भोॻ कयो हो, जंहिं मां वेदव्यास मुंहिंजो पीउ पैदा थियो हो। हिकिड़े ॾींहुं सतुतीअ जो पुटु चित्रांग शिकार करण लाइ जंगल में वियो। तॾहिं चित्रांगद नाले गंधर्व उन सां दुश्मनी कई ऐं चवणु लॻसि त मूं जहिड़ो नालो छो रखियो अथई। ईअं चई उन खे मारे छॾियईं। ऐं भीष्म पितामह पंहिंजी भुजाइनि जे बल सां अंबा, अंबिका ऐं अंबालिका नाले 3 छोकिरियूं काशीअ जे राजा जूं स्वयंवर मां खसे आंदियूं हुयूं। उन्हनि टिनी जो विहांउ विचित्रवीर सां थियो। उन्हनि मां अंबा नाले छोकिरी पंहिंजे मन में राजा शाल्व जी ख्वाहिश रखी हुई। तंहिं करे राजा विचित्रवीर उन जो त्याग ॾिठो ऐं अंबिका ऐं अंबालिका सां अहिड़ी प्रीत हुअसि जो राति ॾींहुं राज मंदर में रही सवाइ संतान जे मरी वियो। तॾहिं सत्यवती पंहिंजे वंश वधाइण वास्ते वेदव्यास पंहिंजे पुट खे जेको पराशरमन मां पैदा थियो हो तंहिंखे घुराए चयो त विचित्रवीर जी ॿिन्ही स्त्रियुनि मां हिकिड़ो पुटु पैदा कर। तॾहिं वेदव्यास जो परमेश्वर जो अवतार हो तंहिं चयो त हे माता, विचित्रवीर जूं 2 स्त्रियूं मुंहिंजे साम्हूं अचनि त उन्हनि खे मुंहिंजे ॾिसण सां ई गर्भ थी वेंदो ऐं हिकिड़ो छोकिरो पैदा थींदनि।
जॾहिं अंबिका पंहिंजे सस जी आज्ञा सां वेदव्यास महाराज जे साम्हूं खां लंघी तॾहिं उन पंहिंजे वारनि सां पंहिंजो मुंहुं लिकाए अखियूं बंदि करे छॾियूं, जंहिं करे धृतराष्ट्र नाले अंधो पुटु पैदा थियो। ऐं अंबालिका भॻवान वेदव्यास खे ॾिसी ॾकण लॻी, जंहिं करे उनखे पांडव नाले रोगी पुटु पैदा थियो। ऐं बलडा नाले दासी विचित्रवीर जी उहा बि वेदव्यास जे साम्हूं खां लंघी, सो उन जे पेट मां विदुर जी परम भक्त पैदा थियो, जेको धर्मराज जो अवतार हो। ऐं धृतराष्ट्र खे दुर्योधन ऐं ॿिया 100 पुट गांधारी नाले स्त्रीअ मां पैदा थिया। ऐं राजा पांडव तुंहिंजे पर ॾाॾे खे हिकिड़े रखेश्वर हिरण रूप, जेको राजा जे डेॼारण खां भोग करे न सघियो हो, तंहिं श्राप ॾिनो हो त तूं स्त्रीअ सां भोग करण वक़्तु मरंदे। ऐं तंहिं खां सवाइ राजा खे पिंड रोग हो, तंहिं करे उनखे संतान न थियो। जॾहिं कुंती पंहिंजे पति जी आज्ञा सां मंत्र जे प्रताप सां धर्म, इंद्र ऐं पवन देवता खे घुरायो ऐं उन्हनि खां वरदान में पुत्र घुरियो, तॾहिं धर्मराज मां युधिष्ठिर, पवन देवता मां भीमसेन ऐं इंद्र मां अर्जुन टे पुट पैदा थियसि। वरी कुंती उन मंत्र सां अश्वनी कुमार देवता खे घुराए नकल ऐं सेवदेव नाले 2 पुट पंहिंजी भाॼाई माधुरी नाले खे पैदा कराया। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जे 22 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।